अस्सलाम वालेकुम। मैं मर्सिडीज में टूर बा बाला मोलू 12 इमाम चो डाम सुम पान नंबर 16। इतफ़ाक़ सां इमाम हसन अलैहिस्सलाम जो एक शीदाई बि उन मक़ाम ते अची तरसियो। हिन अमीर शाम जो ख़त ज़हर जी बोतल ऐं नाको हठ करे मोसल पंहिंजे उहे शयूं इमाम हसन अलैहिस्सलाम जिन जे हवाले अची कयूं। इमाम अलैहिस्सलाम नाको उन जे हवाले कयो ऐं ज़हर जी बोतल ख़त पाण वटि रखी छॾिया, पर कंहिंसां बि उन जो ज़िक्र न कयाईं। कंहिं तरह सैद मोसल खे उन मामले जी ख़बर पई ऐं हिन जाइ नमाज़ जे हेठां रखियल हो ख़त बि हासिलु करे वरितो, जंहिंखे पढ़ण बैदि हिन मेज़बान खां उन बाबति मालूमात कई। मेज़बान उन मामले खां ला तहक़ीक़ कई, पर सैद मोसल हिनखे एतिरो मारियो जो फोटी वियो। इमाम हसन अलैहिस्सलाम खे चोथों भेरो ज़हर ॾियारण जो वाक़ियो मरवान बिन हुकुम ॾांहुं मनसूब आहे, जंहिं हयाज इब्न मसेज जे ज़रिए इमाम हसन अलैहिस्सलाम खे ज़हर ॾियारियो, पर उन ज़हर बि मथनि को असरु न कयो। उन बैदि अमीर शाम जे इसरार ते मरवान बिन हुकुम हिकु रूमी दलाला ऐं सोनिया जे ज़रिए इमाम हसन अलैहिस्सलाम जे ज़ाल जैदा बिन्त अशत खे पैगाम मारियो त अगरि तूं इमाम हसन अलैहिस्सलाम खे ज़हर ॾेई क़त्लु कंदीअ त अमीर शाम तोखे 1 लख दीनार इनाम ॾींदो ऐं पंहिंजे पुट यज़ीद जे तोसां शादी कराईंदो। जैदा उन लालच में अची वई। हिन हिकु भेरो माखी ऐं ॿियो भेरो खजूर में इमाम हसन अलैहिस्सलाम खे ज़हर ॾिनो, जंहिंसां इमाम हसन अलैहिस्सलाम कुझु ॾींहं बीमार थी पिया, पर पोइ सिहतयाब थी विया। उन्हनि वाक़िअनि बैदि इमाम हसन अलैहिस्सलाम जिन जैदा खां बदगुमान थी विया। जंहिं ॾींहं लाइ मौसूल हलिया विया, उते अमीर शाम हिकु नाबीन शख़्स खे वटि न मोकिलियो, जंहिं पाण खे इमाम हसन अलैहिस्सलाम जो मुहब ज़ाहिर कयो ऐं हिकु ॾींहुं मौक़ियो मिलंदे ई पंहिंजी असां में लॻल लोह जे चुंभ इमाम हसन अलैहिस्सलाम जे पेर मुबारक में हणी कढी, जेका ज़हर में ॿुॾल हुई। नाबीन रूप उछटी वियो ऐं ज़हर जो असरु इमाम हसन अलैहिस्सलाम जे जिस्म में असरु करणु लॻो। जरा घुरायो वियो, जेको केतिरा ई ॾींहं इमाम हसन अलैहिस्सलाम जो इलाजु कंदो रहियो। हिकु ॾींहुं हज़रत अब्बास अलमदार अलैहिस्सलाम जिन पंहिंजे पुण इमाम हसन अलैहिस्सलाम जिन सां गॾु मोसल आया हुआ। टिनो न रूपोश थियल नाबीन खे ॾिसी वरितो ऐं संदसि असा फुरे संदसि मथे में एतिरी ज़ोर सां हयाईं जो उते ई फथकी मरी वियो। कुझु ॾींहं बैदि इमाम हसन अलैहिस्सलाम जिन सिहतयाब थी वापसि मदीने मोटी आया। मदीना मुनव्वरा में पाण अलैहिस्सलाम ख़ामोश ज़िंदगी गुज़ारे रहिया हुया त हिकु राति जैदा बिन्त अशत संदसि सेरांदीअ वारे पासे रखियल पाणीअ में ज़हर हलाल मिलाए छॾियो। कुझु ई देरि बैदि इमाम हसन अलैहिस्सलाम जिन जी अखि खुली त पाण अलैहिस्सलाम बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जिन खे सॾु कयो ऐं खेनि ॿुधायाऊं त मूं हींअर नाना साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं बाबा साईं अलैहिस्सलाम खे ख़्वाब में ॾिठो आहे, जेके फरमाए रहिया हुआ त ऐं हसन अलैहिस्सलाम तूं सुभाणे असां वटि हूंदे। उन बैदि पाण अलैहिस्सलाम जनाब ज़ैनब अलैहिस्सलाम खे विज़ू लाइ पाणी आणण लाइ चयाऊं। जनाब ज़ैनब अलैहिस्सलाम विज़ू लाइ पाणी खणण वई त पाण अलैहिस्सलाम सेरांदीअ खां पियल पाणी खणी पीताऊं ऐं पाणी पीअण शर्त फरमायाऊं, भेण ज़ैनब अलैहिस्सलाम हीउ कहिड़ो पाणी आहे जंहिं मुंहिंजे जिस्म खे ख़ल खां आंदनि ताईं टुकड़ा टुकड़ा करे छॾियो आहे। उन बैदि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन खे घुरायो वियो। जॾहिं उहे आया त इमाम हसन अलैहिस्सलाम सां बग़लगीर थी गिरियो करणु लॻा। उन वक़्तु इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन चाहियो त पाण बि हिकु प्यालो पाणी पीए। इमाम हसन अलैहिस्सलाम जिन सां गॾु ई नाना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पहुची वञनि, पर इमाम हसन अलैहिस्सलाम पाणीअ वारे ठाह खे ज़मीन ते किराए छॾियो।
रावीअ जो बयानु आहे त ज़हर एतिरो ख़तरनाक हो जो ज़मीन ते पाणी हारजण शर्ते ज़मीन उभामण लॻी हुई। कुझु देरि बैदि इमाम हसन अलैहिस्सलाम खे रत जी उल्टी आई ऐं उन सां गॾु ई संदनि जिगर 72 टुकड़ा थी तश्त में अची वियो ऐं पाण अलैहिस्सलाम शिदत तकलीफ़ सबबि तड़पण लॻा। जॾहिं 28 सफ़र सन 50 हिजरीअ जो सिजु उभिरियो त इमाम हसन अलैहिस्सलाम जिन इमाम हुसैन अलैहिस्सलाम खां पुछियो त मुंहिंजे चहिरे जो रंग कहिड़ो आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन जवाबु ॾिनो त सब्ज़। इमाम हसन अलैहिस्सलाम जिन फरमायो त इहा हदीस मिराज जी तहबीर आहे। जॾहिं नाना साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मिराज ते विया हुआ त उते 2 महल ॾिठाऊं, हिकु सब्ज़ ज़मरद जो ऐं ॿियो सुर्ख़ याकूत जो। ऐं उन वटि जबरील अलैहिस्सलाम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॿुधायो हो त हिन मां सब्ज़ महल हसन अलैहिस्सलाम जो आहे, उन करे जो उनखे ज़हर ज़रिए शहीद कयो वेंदो। ऐं सुर्ख़ महल हुसैन अलैहिस्सलाम जो आहे, उन करे जो खेनि तलवार जे ज़रिए शहीद कयो वेंदो। उन बैदि 2 भाउर बग़लगीर थिया ऐं इमाम हसन अलैहिस्सलाम दुनिया मां रुख़्सत थी विया। किताब रोज़तुल शुहदा मूजिब इमाम हसन अलैहिस्सलाम जी शहादत बैदि फौरन मरवान बिन हुक्म जयदा बिन्त अशद खे पंहिंजे हिफ़ाज़त में वठी 2 औरतुनि ऐं हिकु मुआफ़िज़ सां गॾु अमीर शाम ॾांहुं उमारे छॾियो, जंहिं खेसि हथ पेर ॿधराए ऐं इहो चई दरिया नील में उछलराए छॾियो त तो इमाम हसन अलैहिस्सलाम सां ई वफ़ा न कई त मुंहिंजे पुटु यज़ीद सां कहिड़ी वफ़ा कंदी आहियां। तारीख़ अबूल फ़िदा मूजिब उन बैदि अमीर शाम अल्लाहु अकबर जो नहरो हणी सजदे शुकुर कयो। इमाम हसन अलैहिस्सलाम जी शहादत खां पोइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम संदन गुस्ल ऐं कफ़न जो इंतज़ाम कयो। तारीख़ इस्लाम में तारीख़ कामिल मूजिब जनाज़े निमाज़ बैदि जनाज़ो खणी रोज़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरफ़ वधिया त मरवान बिन हुकुम जी अॻुवाणीअ में बनी उमैया वारनि जनाज़े खे पहलूए रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में मदफन थियण खां रोकियो। एतिरा तीर वसाया जो इमाम हसन अलैहिस्सलाम जे जिस्म तर ते 70 तीर पियूस थी विया ऐं जनाज़ो मदफन थियण बदिरां घर वापसि आयो ऐं बैदि में खेनि जन्नतुल बक़िया में ख़ातून जन्नत सलामुल्लाह अलैहा जिन जे पहलू में मुदफन कयो वियो। इमाम हसन अल मुश्तबा अलैहिस्सलाम जिन जी शहादत वक़्तु ॼमार 46 साल 5 महीना हुई ऐं संदसि अज़वाज जो तइदादु 9 हो। संदसि औलाद जी तइदाद बाबति तारीख़ दाननि में वॾो इख़्तिलाफ़ु आहे। 14 सितारे जे मुसन्निफ़ लिखियो आहे त खेनि 8 पुट ऐं 7 न्याणियूं हुयूं। वाक़िअ शाम ऐं कलबीअ संदसि 15 फ़र्ज़ंद ऐं 6 न्याणियूं लिखियूं आहिनि। इब्ने सैद 16 फ़र्ज़ंद ऐं 5 न्याणियूं लिखियूं आहिनि। तारीख़ बनी हाशिम जो मुसन्निफ़ लिखे थो त किन किताबनि में इमाम हसन मुश्तबा अलैहिस्सलाम जे फ़र्ज़ंदनि जो तइदादु 20 ऐं न्याणियुनि जो तइदादु 12 पुण लिखियो वियो आहे। पर तारीख़ बनी हाशिम जे मुसन्निफ़ जी पंहिंजी तहक़ीक़ मूजिब इमाम हसन अलैहिस्सलाम जे औलाद में 16 फ़र्ज़ंद ऐं 5 न्याणियूं शामिलु हुयूं। ज़ूर पुरनूर 3 शबान मुअज़्ज़म 4 हिजरी मदीना मुनव्वरा। शहादत 10 मुहर्रमुल हराम सन 61 हिजरी करबला मौला इराक़। मकाम मुदफ़न करबला मौला इराक़। ज़ाहिरी हयात 57 वरिया। ख़ानदान बनी हाशिम जे लाइ हिजरत जे 4 साल जे माह शुबान जे 3 तारीख़ निहायती मुबारक ऐं मुतबरका साबित थी। उन करे जो उन ॾींहुं सैयद निसाल आलमीन सैयद फ़ातिमा ज़ुहरा सलामुल्लाह अलैहा जिन जे मुबारक हंज में हिकु गुल जी आमद थी जंहिं गुल ते हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन
पंहिंजे गुल हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे क़ुर्बान करे छॾियो। शवाहिद नबूअत सुफ़ो 174, तारीख़ बगदाद जुल्द ॿियो सुफ़ो 204 ऐं 14 सितारे सुफ़ो 216 ते हिकु रिवायत आहे त